ॻाल्हि ॿोल कंदासीं 2-3 शयूं जेके अहम आहिनि। हिकिड़ो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी, नून लीग ऐं MQM जो वाइदो पाण में थियो आहे, उहो आर्टिकल 140A जेको लोकल गवर्नमेंट जे हवाले सां हिकिड़ो आइन में हिकिड़ो प्रोविजन आहे, उन हवाले सां MQM चवण था सूबाई ज़िले हुकूमतनि खे वधीक इख़्तियार ॾिना वञनि ऐं मर्कज़ सूबनि ज़िलनि खे डायरेक्टली फंडिंग करे वग़ैरह वग़ैरह अहिड़े क़िस्म जो उनमें मुआहिदो जेको साम्हूं आयो आहे, उनमें शयूं आहिनि। हाणे इनमें मामिलो सिर्फ़ु इहो आहे त वरी अजीब ॻाल्हि आहे त सेंट्रल पंजाब जो सेंट्रल कराची सां मुआहिदो थियो आहे। सिंध जे हवाले सां MQM ज़ाहिर हिकिड़ी सिंध बेस्ड ऐं कराची बेस्ड पार्टी आहे, उनमें उनखे जेको आहे मुआहिदो करणो पियो आहे पंजाब जी लीडरशिप सां, ऐं पंजाब जी जेका लीडरशिप आहे, जेके सही थियल आहिनि, उहा सॼी सेंट्रल पंजाब जी लीडरशिप आहे। हाणे सेंट्रल पंजाब जी लीडरशिप फ़ैसिलो कंदी त सिंध में ऐं सिंध जे राजधानी कराची जो लोकल गवर्नमेंट सिस्टम छा हुजणु घुरिजे। जेतोणीकि सॼे मुल्क जो फ़ैसिलो थींदो हुनमें जेकॾहिं थियो त, पर अदरवाइज़ हिन जी का एतिरी अहमियत कोन्हे। हिकिड़ो सियासी मुआहिदो आहे, हिन में का अहिड़ी शइ अहम नज़र कोन थी अचे। पर मां हिकिड़ी तव्हांजी ऑप्टिक्स जी ॻाल्हि पियो कयां त सेंट्रल पंजाब जा माण्हू फ़ैसिलो कनि था त कराची जी हुकूमत सिंध में अंदरि उहा कीअं हूंदी ऐं उनखे कीअं ठहणु घुरिजे। जेतोणीकि मुआहिदे जो को चांस न आहे, छाकाणि त आइनी तरमीम आहे कोन, आइनी तरमीम जो नंबर हुन मौजूदु कोन्हे, त फ़िलहालु त इहो सियासी गिमिक ई आहे, नज़र ईअं ई अचे थो। उनखां अलावा सिंध जी काबीना जा मामला आहिनि, उहे ठहनि था, उहे कीअं ठहंदा। ॿियो हिकिड़ो अहम इन मामलनि ते वञण खां पहिरीं त ॻाल्हाईंदासीं जे कानूनी ऐं आइनी पहलू ते बि ॻाल्हाईंदासीं। ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि ज़रूरु असांखे थी आहे, जे डिवीजन सॼी थी वई आहे, हुकूमत हुन सभु ठही वियूं आहिनि, फेडरल गवर्नमेंट जी हुकूमत सुभाणे ठहण वारी आहे, सदारती इंतिखाब थींदा, हुन ते असां ॻाल्हि ॿोल अलॻि सां कंदासीं। पर हिकिड़ी अहम ॻाल्हि जेका आहे उहा इहा आहे त हीअ जेका डिवीजन थी आहे उहा एथनिक असांखे घणी नज़र अचे थी। KP जे माण्हुनि KP खे फुल मैंडेट ॾिनो आहे, सिंध जे माण्हुनि पीपल्स पार्टी खे फुल मैंडेट ॾिनो आहे। पंजाब में हिकिड़ो गाॾड़ साॾड़ मैंडेट ज़रूरु आहे, बलूचिस्तान जे माण्हुनि बि पंहिंजे हिसाब सां पंहिंजनि माण्हुनि खे मैंडेट ॾिनो आहे। ऐं जेके KP ऐं बलूचिस्तान पहिरीं नून लीग सां पंजाब सां गॾु बीहंदा हुआ, उहे हिन दफ़े थोरो परे नज़र अचनि था, ऐं सिंध कुलो ॾिनो आहे पंजाब खे, हुन पाकिस्तान खे सिंध कुलो ॾिनो आहे। ऐं सिस्टम सॼो बचाइण लाइ, पार्लिमानी सियासत, जमहूरियत ऐं हुनखे लाइ सिंध गॾु बीठो आहे PMLN सां, ज़ाहिर PMLN सां गॾु बीठो, माना पंजाब सां बीठो आहे। इहा सूरत हाल हींअर असांखे नज़र अचे थी। हिन ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंखे जॉइन कयो आहे तर्जी निगार ज़ुल्फ़कार हालेपुटो साहिबु। हालेपुटो ज़ुल्फ़कार, थैंक यू वेरी मच, तव्हां असांखे जॉइन कयो। ज़ुल्फ़कार, तव्हांजी जेका ॻाल्हि आहे, मूं हुनजो थोरो इंट्रो ॾिनो आहे, त सम्झो था त हीअ जेका हींअर डिवीजन थी आहे, इहा प्योरली पॉलिटिकल नज़रियाती त पंहिंजी जाइ ते थोरी घणी आहे, पर एथनिक वधीक आहे, जेको तव्हांजो ॻाल्हि बि आहे त इहा एथनिक जेका नज़रियाती डिवीजन थी आहे, इहा हाणे अॻिते प्रिवेल कंदी बाक़ी गवर्नमेंट जे सिस्टम्स में। साईं ॾिसो, मुंहिंजो ख़्यालु आहे त जेके दोस्त पार्लियामानी डेमोक्रेसी जी हिस्ट्री सम्झनि था, जितां असां सॼी कॉन्सेप्ट ड्राइव कयो आहे, उन्हनि खे ख़बर आहे त पार्लियामानी डेमोक्रेसी जा जेके इब्तिदाई ॾहाका आहिनि या इवन इब्तिदाई सदी आहे, उन में मोरूसियत आहे, अकरबा परवरी आहे, प्लूटोक्रेसी आहे, जानबदारी आहे, हिकिड़ो वॾो ट्रेवल आहे। उनखां पोइ पार्लियामानी डेमोक्रेसी दुनिया में ते पहुती आहे, जिते हाणे त वेलफेयर खां अॻियां जो कॉन्सेप्ट अची वियो आहे। असीं थोरो हेस्ट में था रहूं, असांजी क़ौम थोरी तकड़ी आहे, तंहिंजे करे उहो सॼो तारीख़ी पस मंज़र जेके सियाको सबा खे छॾी असीं डायरेक्ट जंप इन कयूं था त सादिक ख़ान जहिड़ो मेयर असांजो अहिड़ी डेमोक्रेसी सां वटि रातो राति छो नथी अचे। त पाकिस्तान में बि अञा डेमोक्रेसी जेसिताईं इंस्टीट्यूशनल थिए ऐं अहिड़ी थिए जो माण्हू बाक़ी सभु शयूं विसारे छॾीनि, तेसिताईं अञा सॼो जेको पावर बॉक्सिस आहिनि उहे एथनिक बुनियादनि ते ठहियल आहिनि। ऐं आउं सम्झां थो त सभिनि खां वीक तरीन जेको बॉक्स आहे, भले पावर में सिंधी प्राइम मिनिस्टर रहिया हुजनि, सिंधी पावर शेयर में रहिया हुजनि, सराइकियुनि खां पोइ जेको वीक बॉक्स आहे उहो सिंधियुनि जो आहे। पख्तून इंतिहाई पावरफुल बॉक्स रहियो आहे। ऐं जीअं त तव्हांखे यादि आहे, पलियो साहिबु, पूनम, इहे सभु इतिहाद इन्हनि में मश्करी कंदे या खिलंदे बि चवंदो त पठान पख्तून रोअण में ऐं मातम में मज़लूमनि सां गॾु आहिनि, खाइण में पंजाब सां गॾु आहिनि। त अञा ताईं पाकिस्तान जी पॉलिटिक्स एथनिक आहे। ऐं पहिरियों दफ़ो ईअं थियो आहे जो पख्तून हिकिड़ो लीडर जेको PM बि थियो ऐं हिकिड़ी वॾी पॉपुलर मास मोबिलाइज़ेशन सां, मास सपोर्ट सां अॻियां निकिरी आहे, फर्स्ट टाइम थियो आहे। न त पंजाब रहियो आहे, सिंधी लीडर रहिया आहिनि घणो करे पख्तून मां। तव्हां ॾिसो त अचकज़ई हुजे त बि एॾी वॾी समद अचकज़ई जो वालिद या बाचा ख़ान वारा छा, इहे हिकिड़ा वॾा पॉपुलर लीडर रहिया आहिनि। पर इमरान ख़ान जहिड़ी उन्हनि खे पॉपुलर सपोर्ट न रही आहे। नतीजे में पख्तून पोइ तव्हां ॾिसो नेशनलिस्ट हुजनि, मज़हबी जमायतुनि जा माण्हू हुजनि, मुला हुजनि, उहे सभु पंहिंजे पावर बॉक्स खे
असर्ट करण लाइ हिकिड़े पासे थी तव्हांजो बीह मतिलबु रहिया हींअर जेको हीअ रिज़ल्ट्स इलेक्शन जा आया आहिनि, तव्हां चओ था त एथनिक रिज़ल्ट्स आहिनि, इन से त KP सॼो पंहिंजो हिकिड़े पासे वोट कयो आहे ऐं सॼी सिंध पंहिंजो हिकिड़े पासे वोट कयो आहे। जी हा, बिल्कुलु त ईअं थियो आहे। पर पंजाब में कॉम्प्लेक्स सिचुएशन असांखे नज़र आई आहे। उन्हनि हिकिड़ो डिवाइडेड मैंडेट ॾिनो आहे, इमरान ख़ान खे बि ॾिनो आहे, नवाज़ शरीफ़ खे बि ॾिनो आहे। ऐं उन इहा सिचुएशन जॾहिं पंजाब में थी आहे, उन्हनि खे जॾहिं मैंडेट न आहे मिलियो, त हुनजे रेस्क्यू लाइ उन्हनि खे सूबनि जी मदद हासिल करणी पई। जी हा, बिल्कुलु सही था चओ। ऐं ॾिसो साईं, जीअं मूं चयो त पार्लियामानी डेमोक्रेसी में ही ढगो पहिरां तमामु आहिस्ते आहिस्ते अॻियां वधणो आहे, त चइबो आहे डेविल्स एडवोकेट थिजे। सिंध जो सर्वाइवल आहे जॾे सॾे जेको बि लूलो लंगड़ो इहो पार्लियामानी डेमोक्रेसी जो मॉडल आहे हिन में। तंहिंजे करे हुनजी गवर्नेंस जो अछो मथो आहे। 15 साल सिंध खे वाक़ई नुक़सानु थियो आहे तमामु घणो। सिंधी सोसाइटी रुॻो हींअर 3 ॾींहंनि खां कराची में आहे, ऐं कराची जी सॼी जेका डेवलपमेंट आहे उहा ॾिसां थो, बाक़ी सिंध ॾिसां थो त ॾुख थो थिए त बाक़ी सिंध एॾो पोइते थियो आहे। उहे सभु पंहिंजी जाइ ते, पर सिंध सम्झे थी, सिंधी क़यादत सम्झे थी त इन सिस्टम खे चुंबड़बो त सिंध जा जेके बि फेडरेशन में हक़ आहिनि उहे बचंदा। नतीजे में सम्झा थो सेंसिबल डिसीजन आहे। ऐं उन में जेको रुॻो पार्लियामानी डेमोक्रेसी जी पख्तूननि जी या KP जी या बलूचिस्तान जे हिकिड़े बेल्ट जी जंग रुॻो उन जी न आहे, पर जेको ख़ुदि इस्टेब्लिशमेंट जे अंदरि जेको जहिड़ो आहे, उन में हू पार्लियामानी डेमोक्रेसी खे तहस नहस करे हिकिड़ो अहिड़ो अथॉरिटेरियन रिजीम आणणु था चाहिनि। मिसाल तौरु तव्हां हफ़्ते खां ॾिसो जेको असेंबलियुनि में हशर नशर आहे, तव्हां पाण कॉमन सेंस यूज़ कयो। हीअ चाहिनि था पार्लियामानी डेमोक्रेसी अॻियां, हीअ चाहिनि था त अॼु ऐलान थिए त मुल्क में मार्शल लॉ लॻे त असांजी जान छुटे। जॾहिं अहिड़ो ख़तरनाक माइंड सेट हुजे, तव्हां 100 सीटूं खणी अचो, 2 सूबा खटे अचो, उनखां पोइ तव्हांजो अल्टीमेट एम इहो हुजे त हीअ रोल बैक थी वञे सॼो पार्लियामानी डेमोक्रेसी जो सिस्टम, त उन में त बकाई इन में आहे त जेको पार्लियामानी डेमोक्रेसी जे लाइ जंग विढ़े पियो, नवाज़ शरीफ़ या उन जूं फोर्सिस, उन सां जेतिरो गॾु बीहंदो सिंध जी बका उन में। पर चवंदा त नवाज़ शरीफ़ ऐं पीपल्स पार्टी त जंग या उन्हनि जी विढ़नि उन्हनि हिकिड़ी साइड करे वरिती आहे, जेका प्रो एस्टेब्लिशमेंट साइड आहे। ऐं जेको PTI आहे, जेको हिकिड़ो आम तासुर जो सिंध में जे कुझु असांजे दोस्तनि जो, दानिशरनि जो इहो बि तासुर आहे त इमरान ख़ान भले केॾो बि ख़राबु हुजे, इमरान ख़ान ऐं ॿिया सभु केॾा बि ख़राबु हुजनि, पर छाकाणि त एंटी एस्टेब्लिशमेंट आहिनि, तंहिंजे इमरान ख़ान सां गॾु बीहणो पवंदो। इहो तव्हां बि नोट कयो हूंदो, इहो असांजे दोस्तनि में काफ़ी इहो तासुर आहे मौजूदु। तव्हां मोहसिन साहिबु 50 साल खणो, तव्हां ज़ियाउल खां खणो, एस्टेब्लिशमेंट सां पीपल्स पार्टी जो जेको बि निकाह थियो 10, 15, 20 साल, ज़ियाउल जो सॼो दौरु GDA जी सॼी क़यादत ज़ियाउल सां, मुशर्रफ जा 12 साल GDA जी सॼी क़यादत मुशर्रफ सां, Q लीग जो सॼो दौरु तव्हां ॾिसो त 40 साल हुननि गुज़ारिया आहिनि। तंहिंजे करे आऊं इहो बि नथो चवां त हुननि छो गुज़ारिया आहिनि, आऊं थो चवां त हिन क़िस्म जी रियासत जेका अञा बिल्कुलु पार्लियामानी डेमोक्रेसी जी इब्तिदाई फेज़ में आहे, उन में जेको सिविल मिलिट्री रिलेशनशिप आहे, उन जे बैलेंसिस में तमामु घणो टाइम लॻंदो। तव्हां ॾिसो त दुनिया जी वॾी में वॾी लीडर आंग सान सूची बर्मा वारी, उहा बि आख़िर थकिजी उन चयो बाबा मिलिट्री 50% असांखां वठे सीटूं असांजी जान छॾे अची पार्लियामेंट में वेह। त ख़ुदा जो शुक्र आहे पाकिस्तान में अञा अहिड़ी नौबत न आई आहे जो पॉलिटिकल फोर्सिस अञा विढ़नि पियूं। अञा इहो नथियूं चवनि त बाबा 50% ताईं अची वेही रहो, अञा जंग हले पई। तंहिंजे करे हीअ जंग बिल्कुलु तमामु वार खां सनी लीक वारो मामिलो आहे सम्झण जी त असीं डेमोक्रेसी बचाइण था घुरूं या असीं सॼे सिस्टम खे हिकिड़े पॉपुलर, हिकिड़ो इंतिहाई रुजत परस्त जेका पॉपुलर माइंड सेट आहे उन में सॼे सिस्टम खे असीं रोल बैक करण था घुरूं। पर असांजो जेको इंटेलिजेंशिया आहे असांजो सिंध जो, जेको सान्यावन चओ, दानिश्वर चओ, जेको उहो उन्हनि जो ओपिनियन इहो ईअं न आहे जीअं पाण सोचूं पिया। इहो जो डेमोक्रेसी करणी पवंदी, उन में इन जो मक़सदु अल्टीमेट ॾिसण था इन जो नुक़सानु छा थींदो, इहे दोस्त असांजा। साईं ॾिसो, मिसाल तौरु हाणे पाण गुफ़्तगू कयूं पिया न, त ज़रूरु मेजॉरिटी दोस्त चवंदी त तव्हां पीपल्स पार्टी जी वंगार पिया भओ, पर ज़ाहिर आहे तव्हांखे ऑब्जेक्टिव एनालिसिस करणी आहे ऐं ओपिनियन तव्हां वटि अलाह जी अमानत आहे, तव्हांखे ओपिनियन बिल्कुलु जाइज़ ॾियणो आहे। त इहो हिकिड़ो उन जा पस मंज़र आहिनि। मुंहिंजे साहिबु उन जो पस मंज़र इहो आहे हिकिड़ो सिंधी सोसाइटी 15 सालनि खां ज़रदारी साहिबु उनखे विहारे छॾियो आहे। मिडिल क्लास हेठि थींदो पियो वञे, एंटरप्रेन्योरशिप ख़तमु थी वई आहे, माण्हुनि जा मौक़ा ख़तमु थी विया आहिनि रोज़गार जा, जॉब्स जा। त हिकिड़ी फॉरेस्टेशन जो हिकिड़ो पूरो बैकलॉग आहे जंहिंमें हिकिड़ो पूरो पैकेज आहे, जंहिंजे नतीजे में असीं पोइ उहा अॻिराई करे ऐं चाहियूं था त असां न त पोइ केर बि न, त उहा कावड़ पंहिंजी जाइ ते। इहा कावड़ त असां न त केर बि न, बेसिकली इहा कावड़ बि वधीक आहे। पर हीअ असांजे जेको इन सिलसिले में मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो ओपिनियन हो, जेको मूंखे प्रोग्रामनि में ॾिनो बि सही,
त अपोजिशन हाणे सिंध में रूरल सिंध में अपोजिशन कहिड़ो रस्तो इख़्तियार कंदी या छा उनजो फेस छा हुजणु अञा ताईं अपोजिशन कंफ्यूजन जो शिकार आहे त इहा अपोजिशन हूंदी छा MQM जे हवाले हूंदी अपोजिशन, छा सिर्फ़ु GD जे हवाले हूंदी, छा सिर्फ़ु PTI जे हवाले हूंदी या कॉम्प्रेस दोस्तनि जे हवाले हूंदी या सभई गॾियल तौर ते थींदो? मूंखे त अपोजिशन मुंतशिर नज़र अचे थी, उनजो को ऑर्गनाइज़्ड मूंखे फेस नज़र नथो अचे। साईं मां त चवां थो त जेके बि PTI जा कुझु दोस्त आया आहिनि इंडिपेंडेंटली खटे ऐं GD जा 2 मेंबर आहिनि, नाना दस्तगीर राजड़ ऐं उतां राशिद शाह साहब। तव्हांखे यादि हूंदो त जुनेद सुमरो ऐं साईं इमदाद मोहम्मद शाह अकेला 2 ॼणा हुआ। 2013 जी असेंबली में रुगो 3 ॼणा खुरम ऐं समर हिते सिंध असेंबली में। त रुगो मुड़सी करे हिकिड़ी नज़रियाती लाइन चिटी रखनि त असांखे कहिड़े पासे छा करिणो आहे। त 2 त 12 इहे 2 काफ़ी मोमेंटम डेवलप करे था सघनि, लेजिस्लेशन में कमु करे था सघनि, अहिड़ो सीरियस कमु करे था सघनि जो माण्हू चवंदा बाबा आईंदा असांजा नुमाइंदा इहे आहिनि। MQM त ॾिसो रेंट सर्विस आहे, फेडरल में वेठी आहे, वरी चवे थी असांखे लोकल गवर्नमेंट बि ॾियो, गवर्नरशिप बि ॾियो। त हिते सो कॉल्ड हिकिड़ी अपोजिशन हूंदी, उहा अपोजिशन काउंट न थींदी। GD जा 2 मेंबर आहिनि, मुड़सी करे थोरो पंहिंजे असेंबली में बिज़नेस में हिसो वठी हिकिड़ो सीरियस कंडक्ट कंदा त माण्हू तमामु घणो एप्रिशिएट कंदा। उनमें हाणे त फेडरल गवर्नमेंट में जेका इक्वेशन पाण वरी अचूं था उन ॻाल्हि ते जेका पाण सवेर ॻाल्हि कई त हीअ जेका एथनिक थी आहे इहा अञा मज़बूत थियण जो इम्कान आहे या इहा अञा टुटंदी ऐं वधीक जेको नेशनलिस्ट फेस आहे? पीपल्स पार्टी चयो पिए, पीपल्स पार्टी जेतोणीकि चइनी सूबनि मां वाहिद पार्टी आहे जेके सीटूं खणी आई आहे, पर उहे पॉकेट्स में आहिनि ऐं इहो हिकिड़ी वेव न आहे। वेव त ज़ाहिर आहे आज़ाद मेंबरनि सां गॾु आहे, ॿियो नून लीग सां गॾु आहे, थोरी घणी जॻह आहे। त इहा वेव वापसि करण में यानी वेव खे टोड़ण में छा तरीक़ेकार सियासी पार्टियूं इख़्तियार कंदियूं? साईं ॾिसो मोहसिन साहब, मां तक़रीरूं ॿुधियूं सभिनी चीफ मिनिस्टरनि जेके बि हलफ़ खयूं। तव्हां ॾिसो त सभिनि खां जेकी 7 तक़रीर हुई उहा KP वारे गंडापुर जी हुई। मां दोस्तनि खे चयो, मूं चयो हेॾे पॉपुलर मैंडेट जे बावजूदि बि हुन वटि ॻाल्हाइण लाइ छा आहे? छॾींदुसि कोन, क़ुर ते हलफ़ था खणूं, करप्शन ही फलाणा ही। त जेॾी महिल तव्हां वटि इंतिहाई पॉपुलर मैंडेट हुजे पर तव्हां वटि का पॉलिटिकल फिलॉसफी न हुजे, तव्हां वटि हिकिड़ो मौब हुजे रुगो, त पोइ तव्हां आस्ते आस्ते पंहिंजा पीपल्स पार्टी खे केॾो क्रश कयूं। ऐं मिसाल तौरु MQM आहे, असांखे नथी वणे, पर MQM वटि वरी बि हिकिड़ी महाजिर आइडियालॉजी आहे, जीअं तीअं हितां हुतां मेड़ियो सोड़ियो पंहिंजे पाण खे वरी टेक ऑफ कयो छॾे। असफंदियार वली वटि हिकिड़ी पॉलिटिकल आइडियालॉजी आहे, अचकज़ई हितां हुतां घुमियो फिरियो वरी मथे चढ़ियो अचे। अख़्तर मेंगल आहे, त तव्हां ॾिसो हुन वटि का पॉलिटिकल आइडियालॉजी कोन्हे। तंहिंजे करे ही प्रेशर डिफ्यूज़ थींदो, जीअं ई सॼो सिस्टम स्टार्ट थींदो आस्ते आस्ते शयूं झकियूं थींदियूं। हा, वरी का क्लियर पंहिंजो मैंडेट क्लियर हिकिड़ी आइडियालॉजी रखी अॻियां वधनि था। हाणे तव्हां ॾिसो मरियम नवाज़ करप्ट आहे, ही आहे, हू आहे, उहे उन बहस में नथा वञूं, पर तव्हां हुन रोड मैप ॾिठो त मूं दोस्तनि खे ॾिसो, भले हुननि छाप कयो हुजे, पर हिकिड़ी सियासी पार्टी जे वटि हिकिड़ी आइडियालॉजी आहे, उनजो रोड मैप काफ़ी मैच्योर रोड मैप गंडापुर सम्झे थो त छा जेको ॻाल्हायो गंडापुर जहिड़े तरीक़े सां त उहो सम्झनि था त इहा ई पॉपुलरिटी आहे, हिन खे माण्हू पसंदि कनि। इहो हलंदो, सस्टेन न करे सघंदो साईं। तंहिंजे करे आउं चवां थो त इहा जेके आहे सो झाग इहा हेठि थींदी ऐं आस्ते आस्ते वरी प्रिवेल कंदियूं उहे पार्टियूं। PTI करे थी सघे प्रिवेल, तॾहिं प्रोवाइडेड त हू पंहिंजी पॉलिटिकल लाइनिंग ऐं आइडियालॉजिकल लाइनिंग रोड मैप सॼो क्लियर रखे त उन्हनि खे 5 साल 10 साल 15 साल डाउन द रोड छा करिणो आहे। तव्हांखे यादि हूंदो 90 में बेनज़ीर साहिब खे 14 सीटूं ॾिनऊं, चयूं बाबा हाणे पार्टी ख़तमु थी वई, वरी उभरी आई आहे चइनी सूबनि में। तंहिंजे करे पार्टियूं पंहिंजी नज़रियाती बेसिस जे ते बीहंदियूं त सर्वाइव करे सघनि। पर हिकिड़ो इहो आख़िरी सवाल तव्हां खां ज़ुल्फ़कार, त हिकिड़ो त मामिलो इहो आहे त ठीकु आहे आइडियोलॉजी ते वोट वठंदियूं, पर हाणे त सूबनि विच में हिकिड़ो फियर्स कॉम्पिटिशन थींदो गवर्नेंस जो, डिलीवरी जो। उनमें तव्हां चइनी सूबनि में कंहिंखे ॾिसो था त बेस्ट तरीक़े सां रोड मैप चलो सूबनि पंहिंजो ॾेई छॾियो आहे, मुराद अली शाह साहब बि ॾिनो, मरियम नवाज़ बि ॾिनो, गंडापुर बि ॾेई छॾियो आहे, अॼु सरफराज़ भुगटी साहब बि ॾेई छॾियो आहे। हिन सॼे गवर्नेंस जे कॉम्पिटिशन में त ही त हाणे मामला तव्हां सम्झो था जीअं रूटीन गवर्नेंस पहिरीं कबी आहे तमामु सूबनि में, उहा हाणे प्रिवेल कंदी या नओं को मॉडल ईंदो गवर्नेंस जो? साईं मां ऑनेस्टली ॿुधायां, ऐं जेको तव्हां ज़ाहिर आहे तव्हांजो त कमु आहे सॼो ॾींहुं हिकिड़ी विजिलेंस रखणु चइनि ते एज़ एन एनालिस्ट, ऐं हफ़्ते खां सॼो कंडक्ट ॾिसां पियो सभिनी पासे। बलूचिस्तान त अलाह जे हवाले आहे, 9-12 वोट हुआ, 41 पइजी विया। सिंध वारनि खे अलाह साञाए ॾिए, पर हू हाणे त चवनि था त असीं त नाक़ाबिले शिकस्त आहियूं, उन्हनि जी मूंखे ख़बर कोन थी पए। KP वारे जो तव्हां एटीट्यूड ॾिसो, सॼो जेको हिन वक़्तु
चवंदा आहिनि ब्लेसिंग इन डिसगाइज़, को कुदरत अहिड़ो को सिस्टम कयो आहे जो नवाज़ शरीफ़ हाणे आउट ऑफ पावर आहे, घर वेठो आहे। हाणे तव्हां ॾिसियो पंजाब हुननि खे सफ़ा निड़ीअ में फाथो पियो आहे। मुंहिंजी ज़ाती राय इहा आहे त मरियम नवाज़, छो जो हाणे हू सम्झी आया आहिनि त जेतिरो बि कमायोसीं इनफ इज़ इनफ। हाणे तव्हां ॾिसियो त परफॉर्मेंस में पंजाब सभिनि खां बहितरु हूंदो, ऐं जेकर को सूबो हुनखे कॉपी करे थो त उन सूबे जे माण्हुनि जी चङाई थींदी। पर मूंखे लॻे नथो, पर मरियम तव्हां ॾिसियो त 6 महीननि साल में शयुनि खे तमामु मथे खणी ईंदी। माना असां साईं मुराद अली शाह खे डबल महिनत करणी पवंदी, गंडापुर खे त Exactly, ट्रिपल महिनत करणी competitive पवंदी, सरफराज़ बुगटी खे त चौड़ी महिनत करणी पवंदी इन लेवल ते चए पहुचण। थो त अलाह साईं पाणे असांजी मदद कंदो। चलो चलो, अलाह साईं सभिनी जो हामी नासिर हुजे। ज़ुल्फ़कार तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। तव्हांजी ज़ुल्फ़कार हालीपुर असां गॾु मौजूदु हुआ। हू बि सम्झनि था त हाणे सूबनि जे विच में जेको कॉम्पिटिशन थींदो उन सां ओवरऑल माण्हुनि जो भलो त थींदो, पर बहरहाल कॉम्पिटिशन जे हवाले सां हिन वक़्त ताईं जेका सूरत हाल रोड मैप साम्हूं आया आहिनि, पंजाब अॻिभरो नज़र अचे पियो।